जी नासिन आगाह कयूं शहदाद कोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA मीर आमिर खान मक्सी FP बचाव बंद जो दौरो करे जायज़ो वरतो आहे। आमिर खान मक्सी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी बरसात मुतासरन जी हर मुमकिन मदद कंदी। हुन चयो आहे त शहीद कायदे अवाम जुल्फकार अली भुट्टो भी बोर्ड मुतासरन वटि पहुचंदो हुयो। हुन चयो त असीं भी शहीद जुल्फकार अली भुट्टो जा पोइ लॻायूं संदसि जे नक्शे कदम ते हली बोर्ड मुतासरन जी मदद कंदासीं। आमिर मक्सी चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत खां बोर्ड मुतासरन जी मदद कंदासीं। एक भेरो ॿीहर आगाह कयूं शहदाद कोट में पाकिस्तान पीपल्स पार्टी के MNA मीर आमिर खान मक्सी FP बचाव बंद जो दौरो कयो आहे। आमिर खान मक्सी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी बरसात मुतासरन जी हर मुमकिन मदद कंदी। हुन चयो आहे त शहीद कायदे अवाम जुल्फकार अली भुट्टो भी बोर्ड मुतासरन वटि पहुचंदो हुयो। हुन चयो त असीं भी शहीद जुल्फकार अली भुट्टो जा पोइ लॻायूं संदसि जे नक्शे कदम ते हली बोर्ड मुतासरन जी मदद कंदासीं। आगाह कयूं पिया अमीर मक्सी चयो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत खां बोर्ड मुतासरन जी मदद कराईंदासीं।